जी कोटड़ी के खूबसूरत आर्टिस्ट नौजवान स्टेज अदाकार तारिक आकाश सां सिंधी अदबी संगत शाख बोलहड़ी पारां अली बाबा लाइब्रेरी में खूबसूरत रिहान रचाई वही है। हिते मौजूद सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियतूं मौजूद हैं। अचो तो हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं तो हिननि जो तारिक आकाश जो कोटड़ी जो खूबसूरत स्टेज अदाकार है उन बाबति ऐं हिन रिहान बाबति छा चवणु आहे। पूरे सिंध में मूं जहिड़ा कई नौजवान आहिनि जेके फ़न हूंदे भी पंहिंजो मन फ़न ॾेखारे कोन था सघनि। पाण आर्टिस्ट आहियूं, 99 खां वठी स्टेज जी दुनिया में कदम रखियो, 50 खां मथे स्टेज ड्रामा कया, पर अॼु ताईं अहिड़ो प्रोग्राम पंहिंजे सिर लाइ कंहिं बि कोन कयो। जसूं जे सिंधी अदबी संगत जामशोर जे बाडीअ खे, बोलड़ी जे बाडीअ खे कल्चर में स्टेज अदाकार जो है वो इंतहाई अहम पंहिंजो रोल उन नज़र अचे थो नुमाया तौर ते। पर सरकार तौर ते सरकारी जेके डिपार्टमेंट आहिनि कल्चर जा, उन्हनि स्टेज अदाकार के सदी नज़रअंदाज रखियो आहे। वो पंहिंजे महदूद वसीलनि सां वो पंहिंजे इश्क खे, पंहिंजे फ़न खे जीआरींदो अचे थो। अॼु बि असां बोलहड़ी जो कासो सिंधी अदबी संगत शाख बोलहड़ी पारां पंहिंजे बोलहड़ी जे जो कासो तमामु वॾे जो कासो माना वॾे जोश जज़्बे रखंदड़ हिकिड़े जो कासो अदाकार स्टेज अदाकार जी जो कासो असां सालगिरह मल्हायूं पिया। हुननि जे अंदरि में हिकिड़ो वॾो जो कासो माना फ़न मौजूदु आहे, इश्क मौजूदु आहे पंहिंजे हिन आर्ट सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे अदाकारी सां, पंहिंजे फ़न कारीगरी सां। त अॼोको ही जो प्रोग्राम है उन नौजवान अदाकार जे जो कासो जो इश्क अंदर में पलजे तो उनके वधिक पुख्तो ऐं सगारे करण लाइ तकलीफ़ रखी है। जी उनके एहसास थे तो समाज के अंदर अञा जो कासो अड़ा इदारा, अड़ा मानू, अड़ा फ़र्द मौजूद आहिनि जेके इन किस्म के आर्ट के पसंद कन था, लाइक कन था, अहमियत ॾियनि था, इज़त ॾियनि था। तारिक आकाश फ़नकार है, आर्टिस्ट है। फ़नकार ऐं आर्टिस्ट समाज जो हिकिड़ो आईनो हिन, अक्स आहिनि। ही रिहाणियूं इन्हनि सां मल्हाइण, इन्हनि जे एतमाद खे बहाल करणु, जीअं समाज हिननि खे महसूसु कराए त तव्हां अकेला न आहियो, तव्हां समाज जो अक्स आहियो। बग़ैर पहिरियों त जस्ट ॾियां सिंधी अदबी शाख संगत बोलहड़ी खे, जिन वक़्तनि ब वक़्तनि अहिड़नि किरदारनि खे जेको आहे सो उन्हनि में निखार आंदो आहे जेके समाजी तौर ते जिन जी सरकार पारां जेका माना सहायता थियणु घुरिबी, या जेके माण्हू पंहिंजे इश्क में पंहिंजे कम खे जारी रखियो था अचनि, उन्हनि जी जॾहिं किथां बि सार नथी जेको आहे लहिजे, तॾहिं ही सिंधी अदबी संगत शाख बोलहड़ी जा नौजवान उन्हनि दोस्तनि खे जेको आहे सो मान ॾियनि था, उन्हनि लाइ प्रोग्राम कनि था। तारिक आकाश जेको आहे सो बज़ाहिर त पोरियत आहे, हिकिड़ो पोरियत माण्हू जेको मुआशी तौर ते ॾाढो जेको आहे तंगी जे हाल में हुजे, ऐं उन तंगी हाल में बि जेको आहे सो पंहिंजे इश्क सां, पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां जो आहे निभाईंदो थो अचे। ऐं सम्झां थो त अॼु जो जेको ही प्रोग्राम थियो आहे उहो यकीनी तौर ते तारिक जा हौसला बुलंद कंदो। तारिक जेको आहे सो असुल अदाकार आहे, आर्टिस्ट आहे। हिन घणे वक़्त खां अदाकारियूं ड्रामनि में कयूं, असां बि थोरो थको हिन सां शामिलु हुयासीं ऐं नंढा आर्टिस्ट आहियूं, असां बि चंग नवाज़ आहियूं। ॾाढो सुठो आहे, दीदार शाम इहो करायो, ॾाढो सुठो थियो। सिंधी अदबी संगत शाख बोलहड़ी तरफ़ां रचायल खूबसूरत रिहान जेका नौजवान आर्टिस्ट तारिक आकाश सां रचाई हुई, इन में शरीक जेके हितां जा सियासी समाजी अॻुवान तोड़े इल्मी अदबी जेके शख़्सियतूं उन्हनि जा वीचार तव्हां ॿुधा। हिननि सभिनी जो चवणु आहे त हिन क़िस्म जूं जेके रिहाणियूं आहिनि, हिन क़िस्म जेके प्रोग्राम आहिनि, उहे नौजवान जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे हिमथाइण जो सबबु बणिजनि था। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु शौकत मेमन, टाइम न्यूज़ कोटड़ी।